PTLF उस्तादनि जी चूंड तंज़ीमी कारकर्दगी। PTLF प्राइमरी टीचर एसोसिएशन जी तंज़ीमी चूंड अमल मुकमल थी वियो, जंहिंमें तालका टंडो बागो ज़िला बदीन सां तालुक़ रखंदड़ साईं अब्दुल अज़ीज़ ख़ासकेली बिना मुक़ाबले जनरल सेक्रेटरी मुंतख़ब थी वियो। संदसि कामयाबी ते उस्तादनि, समाजी वर्करनि ऐं इल्मी हल्कनि पारां खोड़ सारियूं वाधायूं ॾिनियूं वयूं। यूसी ॾाॾा जो बा किरदार शख़्सियत PTLF उस्तादनि जी चूंड ऐं तंज़ीमी मामलनि सां गॾु उस्तादनि जे हर मसइले ते समाजी वर्करनि जे हवाले सां सभिनी खां अॻु भरो भरपूर ऐं असराइती कारकर्दगी रखंदड़ साईं अब्दुल अज़ीज़ ख़ासकेली जेको हिकु मिसाल बणियल आहे। उस्तादनि जे मसइले जी हल, हक़नि जे तहफ़ुज़ ऐं तालीमी बहितरी लाइ यूसी ॾाॾा में हमेशह अॻियां रहियो आहे। साईं अब्दुल अज़ीज़ ख़ासकेली जो बिना मुक़ाबले तालका टंडो बागो में जनरल सेक्रेटरी चूंडजण संदसि महिनत, खुलूस ऐं तालीम सां वाबस्तगी जो वाज़े सबूत आहे। साईं जिन हमेशह तालका टंडो बागो तोड़े इलाइक़ाई सतह ते उस्तादनि ऐं तालीम जी वाध वीज लाइ अहम ऐं असराइतो किरदारु अदा कयो, जेको सारा जोॻो अमल आहे। उस्ताद बिरादरी ऐं यूसी ॾाॾा जे रहवासिन साईं अब्दुल अज़ीज़ ख़ासकेली ते फ़ख़ुरु आहे। PTLF जी पूरी क़यादत खे ऐं DEO तालीम टंडो बागो खे ऐं DEO तालीम एलिमेंट्री बदीन खे फैसल मुश्ताक लिगारी जी तरफ़ खां 8 फरवरी 2026 ते उन्हनि जे मान में आजाणो पिणु रखियो वियो आहे। रिपोर्ट फैसल मुश्ताक लिगारी, समाजी वर्कर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान।